मेड़ में ख़बर मां शेयर कंदासीं। गुलाम मुर्तज़ा जतोई के घर से चढ़ाई जो चीफ जस्टिस नोटिस वठे। GDA अगवान जो यो चवण हो। अवां खे ख़बर जो पेनास्ट्रीन GDA अगवान नियाज़ अली बुरड़ो, गुलाम अब्बास महेसर, इस्माइल बिरोही ऐं ॿियनि पारां गुलाम मुर्तज़ा जतोई के घर से चढ़ाई की मज़म्मत कई वई। ये प्रेस कॉन्फ्रेंस कई वई, जंहिंमें चयो वियो त जमहूरियत जा नाम नेहाद दावेदार इंतकामी सियासत ते लही आया आहिनि। जतोई ख़ानदान जो मुल्क ऐं सिंध लाइ ख़िदमतूं आहिनि। तफ़सील मालूम कयूं था अब्दुर्रहमान कमरानी खां। जी अब्दुर्रहमान, छा तफ़सील आहिनि? GDA अगवान नियाज़ बुरड़ो, डॉक्टर गुलाम अब्बास महेसर, इस्माइल बिरोही ऐं ॿियनि प्रेस कॉन्फ्रेंस कंदे मरकज़ी अगवान GDA जे गुलाम मुर्तज़ा जतोई जे घरनि ते जेका पुलिस चढ़ाई, चादर चौधरी वारी तक़दस पामाल खणण खिलाफ़ सख़्त लफ़्ज़नि में मज़म्मत कई आहे। बुरड़ा हाउस मेयर ते जेका प्रेस कॉन्फ्रेंस कंदे इन्हनि चयो त नाम नियाज़ दावेदार इंतकामी सियासत ते लही आया आहिनि। जेका अॻूणे वज़ीर आज़म संदसि जे पुटनि जे घर ते जेका पुलिस चढ़ाई, पुलिस जे घरनि में घिड़ी औरतुनि ते तशदुद करण वारनि वाक़िअनि जी मज़म्मत कई था। हीअ हिकु किरियल हरकत आहे। सिंध पुलिस ऐं RG सिंध PP वारनि जी कमदारी ऐं समूरा जेके लीका लताड़े विया आहिनि। हिननि चीफ जस्टिस पाकिस्तान ऐं चीफ जस्टिस सिंध जेको आहे सिंध में इंसानी हक़नि तोड़े कानून जी बनकड़ियुनि जी नोटिस वठे। गुलाम मुर्तज़ा जतोई जे घर ते चढ़ाई वारे वाक़िए जो नोटिस वठी मुलविस पुलिस हरकनि के खिलाफ़ कार्रवाई कई वञे। जी शायद। ठीक है, वॾी महिरबानी अब्दुर्रहमान अपडेट करण जे लाइ।